वेलकम बैक नाज़रीन। अच्छा ख़ैर सां हाणे ॻाल्हि कजे थोरो सिंध जे हवाले सां। गुज़िरियल कुझु अरसे खां कराची में बदमनी टारगेट किलिंग जूं वारदातूं वधंदे नज़र अचनि थियूं। रोज़ जेको आहे सो 5-6 माण्हू टारगेट किलिंग जो निशानो बणिजनि था। हिन वक़्तु टारगेट किलर्स ख़िलाफ़ जेको ऑपरेशन शुरू कयो वियो हो, टारगेटेड ऑपरेशन, उन जी छा सूरत हाल आहे? छा सिंध हुकूमत जो फोकस हाणे इहो न रहियो आहे? ॾिसो सभिन, तव्हांजो जेको सुवाल आहे थोरो उनखे आउं सही करे छॾियां कि वधंदियूं पियूं वञनि, इहे ग़लति आहे। असां अॼु बि कॉन्फिडेंट आहियूं, असां बिल्कुलु एतमाद सां चऊं था कि जेका टारगेट किलिंग जेको टारगेटेड ऑपरेशन हो, सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त मेट्रोपॉलिटन क्राइम जे ख़िलाफ़ हो। ठीकु आहे न, कराची में मेट्रोपॉलिटन क्राइम हुआ। हाँ, उन में 12% तक़रीबन आहे कि उनमें टेररिज्म वधियो। उन खां पोइ उन ते केतिरे हद ताईं कंट्रोल थियो इहो बि तव्हां ॾिठो आहे। सवे माण्हू जेके आहिनि तक़रीबन 100 जी तादाद हूंदी हुई, 100 जी न बि हूंदी हुई तॾहिं काफ़ी हूंदी हुई, जेका रोज़ाना असां ख़बरुनि में ॿुधाईंदा, इलाही अफ़सोसनाक हूंदो। असांजे लाइ अॼु बि उहा आहे कि हिकिड़ो माण्हू जेकॾहिं टारगेटेड थिए थो त उहो बि असांजे लाइ इलाही ॾुख जी ॻाल्हि आहे। असीं नथा चाहियूं कि एतिरो थिए, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां कि केतिरो बि तव्हां हली वञो कि तव्हां चओ कि बिल्कुलु असां हिकिड़ो क्लीन ऑपरेशन क्लीन अप करे छॾियो आहे, तॾहिं बि एतिरी आइडियल सिचुएशन थी ई नथी सघे। ठीकु आहे, इन में रहणु मक़सदु आहे कि तव्हां हिकिड़ी बेवकूफ़नि जी दुनिया में था रहो। बाक़ी रही इहा ॻाल्हि त तव्हां हिकिड़ी शइ आहे कि तव्हां कराची खे पूरे मुल्क खां अलॻि करे छो था सोचो? मूंखे इहो सम्झ कोन ईंदी आहे कि जॾहिं का बहस थींदी आहे त कराची खे हिकु तरफ़ रखी सोचियो वेंदो आहे जहिड़ी ॿी दुनिया सां। ॾिसो, मेन मुआशी उहो ई त असां उहो ई ॿुधाइणु चाहियां कि सभिनी खां वधीक रेवेन्यू जेको आहे जनरेट कराची करे, ऐं जेकॾहिं असांखे क्राइम जे हवाले सां ॾिठो थो वञे त उनखे बिल्कुलु अलॻि करे थो तव्हां ॾिसिजे उनखे। हींअर हिन वक़्तु जेको आहे वॾी में वॾी जेको हिकिड़ो वॾो ऑपरेशन पियो हले, वॾी में वॾी दहशतगर्दी जे ख़िलाफ़। छा तव्हां इहो नथा सम्झो असांखे तवक़ा हुई कि हिन जी जेके जड़ूं जेके पखिड़ियल पूरे मुल्क में न, सभिनी खां वधीक जेके सूबा इफेक्टेड थिया उनमें असां सिंध सूबो वधीक जेको आहे उन ते जेको टारगेट रहियो उन दहशतगर्दी जो। ऑपरेशन भले उत्तर वज़ीरिस्तान में थिए पियो, पर तवक़ा हुई कि इन खां वधीक रिएक्शन जेको आहे असांजे सूबे में थींदो। पर तव्हां छा इन शइ खे एप्रिशिएट कोन कंदो कि सिंध हुकूमत जी हिकमत अमली बि त तव्हांखे उनजो रिएक्शन जेको आहे उहो हिते उहो नज़र न अची सघियो। इहे छा बग़ैर के एफर्ट्स वठण जे थियो हूंदो? इहा ठापुर थी हूंदी के महिनत जो नतीजो हूंदो, के हिकमत अमली जो नतीजो हूंदो। अॼु जेकॾहिं 4 या 5 जेकॾहिं इहे ईंदा त लाज़मी आहे उहो किथां न किथां चिणग त उॾामंदी न हुआ। हू जेको हेतिरो वॾो ऑपरेशन पियो थिए, तव्हां उत्तर वज़ीरिस्तान जो ऑपरेशन पियो थियो, असांजा हिते असां बिल्कुलु तवक़ा हुई असांखे। उत्तर वज़ीरिस्तान जे ऑपरेशन खां पोइ मुमकिन आहे इहो अंदाज़ो हयो वियो त मुल्क जे कुझु शहरनि में रिएक्ट थी था सघनि। पेशावर आहे, रावलपिंडी आहे, लाहौर आहे, कराची आहे, पर किथे अहिड़ो को रिएक्ट नज़र न आयो। त उत्तर वज़ीरिस्तान में हलंदड़ ऑपरेशन जो नतीजो आहे त तव्हां सभई दहशतगर्दी या त मारिजी वञनि पिया या उहे ॿाहिरि भॼी चुका आहिनि। न, ॾिसो, इहो ॿाहिरि भॼण जो मक़सदु इहो आहे कि हू पंहिंजा जेका सेफ हेवन ज़रूरु हू ॻोल्हींदा, ऐं सेफ हेवन लाज़मी आहे कहिड़ा एरिया हूंदा जेके कुझु इंटीरियर साइड हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ, उहे हूंदा आहिनि। पर तव्हां उन्हनि जो रिएक्शन त थींदो न। ऐं उहे बि तव्हां सां ॻाल्हि करियां कि हींअर एप्रिशिएट करण जो टाइम आहे। ऐं नथी चवां कि इहो वाक़ियो अगरि हिकिड़ो माण्हू बियो ठीकु आहे, उन का अहमियत कोन्हे, पर जिथे 100 जी तादाद में, हज़ारनि जी तादाद में हिकिड़ो ख़तरो असांखे हर वक़्तु लाॻ हुजे, ऐं तव्हां इहो छो था विसरी वञो कि हिकिड़ी शइ जेका सिस्टम में अची चुके थी ख़राबी का बि, जीअं त असां दहशतगर्दी केतिरनि सालनि खां भोॻियूं पिया, उन जूं जड़ूं रहंदियूं आहिनि, उहो ख़तमु थियण में टाइम लॻंदो आहे, बल्कि उहो आख़िर ताईं मुंहिंजी जेका सोच आहे ख़तमु कॾहिं बि कोन थींदियूं आहिनि। हा, उन ते कंट्रोल करे सघिबो आहे, उनखे कंहिं हद ताईं असां कटे सघंदा आहियूं, पर उहो वरी बि उहा जेका चिणक किथे न किथे हूंदी आहे, छो त असां वटि जेको आहे हिकिड़ो इहो इन जो बैकग्राउंड असांजे जेको मुल्क जॾहिं खां वजूद में आयो आहे उनजो हिकिड़ो बैकग्राउंड अलॻि रहियो आहे, उहा बहस अलॻि आहे। बहरहाल असां हींअर एप्रिशिएट इहो कंदासीं, 4-5 ज़रूरु इहो आहे। ऐं आउं त इहो बि नथी सम्झां कि ही तव्हां अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो, इन में बि इहो आहे कि हुननि जी ताक़त कंहिं हद ताईं ख़तमु थी आहे। उहा इन करे हाणे तव्हां ॾिसो सेक्टेरियन रंग ॾियण जी कोशिशि कई पई वञे। तव्हां छा था सम्झो हिकिड़ो शिया आलिम खे मारण सां या शिया अॻवान खे मारण सां हिकिड़ो जेकॾहिं ऑपोज़िट जेका जमात आहे या जेका हुनजी मुखालिफ़ रही आहे, या छा जेको खणी चइजे सुन्नी आहे
जेका बि आहे, छा उनखे इहा ख़बर कोन्हे की जेकॾहिं असां अॼु हिननि जे आलिम खे टारगेटेड कंदासीं, सुभाणे लाज़मी रिएक्शन हिकिड़ो थींदो। हीअ हिते हिकिड़ो बेवकूफ़ी ऐं ॿाराणी हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका हलाए उहा इन करे पई हले त जेको दुश्मन आहे असांजो, जेको दहशतगर्द आहे, असल में हिकिड़ो टेररिज़म जो इहो हिसो आहे, ठीकु आहे न। उहो जेको टेररिज़म आहे उनजी जेका हाणे बची खुची जेका बि शइ आहे, बाक़ियात खणी उनखे चऊं, उहा इन वजह सां टारगेटेड करे थी इनखे कंहिं सेक्टर रंग ॾियण जे लाइ की हुनजी ताक़त हाणे उहा कोन रही आहे, ठीकु आहे। हुनखे हाणे उहा मौक़े कोन्हनि, हुननि ते जेको आहे हुकूमत सिंध हुकूमत जेको हिकिड़ी पॉलिसी कई उनखे उहो मौक़ा कोन पिया मिली सघनि। जेकॾहिं हिकिड़ो सेक्टर रंग ॾियण जो इहो आहे हुननि खे बक़ौल हुननि खे की हुननि जी सोच इहा रही आहे की हुनजो रिएक्शन थींदो, ॿियो कमु हुननि जो पाण ई आसानु थी वेंदो, ठीकु आहे। हिकिड़ो शिया आलम तो माजे लाज़मी हिकिड़ो रिएक्शन थींदो, हुन में सुन्नी आहे या ॿी का मज़हबी जमायत आहे, लाज़मी उहो टारगेटेड कंदा, छो त हाणे हुननि जा हथ कपियल आहिनि। अच्छा, ही मज़हबी छिकताणी फ़िरके वारियत जा जेके असर आहिनि सिंध जे ॿियनि शहरनि, लाड़काणे में तव्हां ॾिठो त मंदरनि खे बाहि ॾिनी वई, मूर्तियुनि खे जेको आहे सो भञियो वियो, उते बि असर ॾिठा था वञनि। कराची और टारगेटेड ऑपरेशन सेप्टेंबर में शुरू कयो वियो, साल हुनखे थी वियो आहे। शुरू जा 4-5 महीना चयो पियो वियो त हिन जा बहितरीनु नतीजा साम्हूं आहिनि। उनखां पोइ इन तरह जा बयान ईंदा विया त हाणे जेको आहे सो इन ते तवजा सिंध हुकूमत जी घटि थी वई आहे। जेको तव्हां ज़िक्र कयो मज़हबी अॻुवाण जे पुट खे जेको 2 ॾींहं अॻु में निशानो ठाहियो वियो, नसरी पुलिस चौकी ते ताज़ो हमलो कयो वियो, जंहिंखे हिकिड़ी तंज़ीम पारां क़बूलियो वियो। त इहो चई सघिजे थो त उन्हनि तंज़ीमनि जो, शरपसंद तंज़ीमनि जो अञा ताईं हिते होल्ड आहे या उहे किथां किथां पंहिंजूं कार्रवाई करे था वञनि? न होल्ड नथो चई सघे, बल्कि हीअ हिकिड़ी असांजी तमामु वॾी कामयाबी आहे। सबीना तव्हांखे ॿुधाईंदी हलां, तव्हां ॾिसो त 2008 खां पहिरीं जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत कोन हुई, उन वक़्त में अफ़गानिस्तान जा जेके हुआ अफ़गानियुनि जा तॾहिं शनाख़्ती कार्ड बि ठहींदा हुआ, रजिस्ट्रेशन बि थींदी हुई ऐं हिननि इलेक्शन्स में बि हिसा वरिता। आस पास जा अलाए केतिरा इलाइक़ा आहिनि जंहिंमें हिननि खे मदरसा अलाए केतिरनि जी तादाद में खोलण जी इजाज़त ॾिनी वई। 2008 खां पहिरीं जी ॻाल्हि आऊं तव्हांखे कंदसि, जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत कोन हुई। हाणे उहा जेका जड़ूं जेके पोखण वारा हुआ, जेके उहा हिकिड़ी जेके जमायतूं हुयूं, हाणे उहे वावेला बि उहे ई थियूं वधीक कनि, ठीकु आहे न। उहे जेके पोखे चुकियूं, जेके ॿिज पोखे चुकियूं, उहे इहो कोन थियूं ॾिसनि त इहो ॿिज कंहिं पोखियो। तव्हांखे बि यादि हूंदो, उन्हनि अफ़गानियुनि जी रजिस्ट्रेशन थी, उन्हनि इलेक्शन विढ़िया, मदरसा क़ाइमु थिया, बुनियाद विधी सेक्टेरियन जेका आहे उहा वायलेंस जी। उन खां बाद में जेको आहे हाणे इहो कराची टारगेटेड जेको ऑपरेशन शुरू कयो सिंध हुकूमत, उनजी कामयाबी जो इहो वॾो सबूत इहो आहे कि सभिनी खे इहे एक्सपेक्टेशन्स हुयूं कि हेॾो वॾो ऑपरेशन जेको थिए पियो, वॾे में वॾे दहशतगर्दी जेका मुल्क में थी रही आहे, छो त हुनजो टारगेट जेको सभिनी खां वधीक कराची रहियो। हाणे तव्हां ॾिसो कि हुनजो रिएक्शन में हुनजी पॉलिसी जे करे तव्हां ॾिसो ठाकुर आहे। तव्हां बिल्कुलु इहो नथा चई सघो कि हू अञा बि हुनजो होल्ड आहे, इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। अच्छा, कराची खां अलावा सिंध जे ॿियनि शहरनि में धाड़िलनि पारां जेके कार्रवायूं कयूं वञनि थियूं, ॾींहुं ॾिठे जो माण्हुनि खे अगवा कयो वञे थो, स्कूल वेंदड़ ॿारनि खे अगवा कयो वञे थो, इन हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर अनाउंस कयो कुझु वक़्तु अॻु में त सिंध जे ॿियनि शहरनि में धाड़िलनि ख़िलाफ़ हिकिड़ो मुनज़िम ऑपरेशन शुरू कयो वेंदो। छा इहो ऑपरेशन शुरू कयो वियो आहे या इहो इन ते हिकमत अमली अञा ते गौर कयो वेंदो? न ॾिसो, शुरू त मतिलबु हिकिड़ो मुनज़िम हिकिड़ी हिकमत अमली हिन जी ठाही वई आहे, ठाहे चुका आहिनि ऐं इन में शुरूआति बि थी आहे। इन में इहो आहे कि काफ़ी हद ताईं जेको आहे कि मक़सदु आहे तव्हां न्यूज़ जा माण्हू आहियो ऐं इन में इहो आहे कि आउं इहो कोन चवंदसि त ख़तमु थी वई आहे या ठाकुर अची चुकिया आहिनि, शुरू बि थियो आहे इहो। ऐं बिल्कुलु इहो आहे कि पर तव्हां इहो साॻी ॻाल्हि आउं वापसि तव्हां सां इहा कंदसि कि जिथे इहे इशू दहशतगर्दी जा असां मुल्कगीर जेके इन तौर ते असांजे कॾहिं हैंडल करणा था पवनि, उन में इहा हूंदा आहे कि जेके कहिड़ियूं शयूं प्रायोरिटी ते अचो थियूं वञनि, कहिड़ियूं वरी थोरो उन खां बाद में थियूं अचनि, त इन वजह सां इहो हूंदो आहे कि थोरी घणी दुश्वारियूं आहिनि ज़रूरु। अच्छा, जेकॾहिं उत्तर वज़ीरिस्तान में हिन वक़्तु ऑपरेशन ज़रब्याज़ हली रहियो आहे, जॾहिं पाक फ़ौज हिन ऑपरेशन खे मुकमल करे ख़तमु करण जो ऐलान कंदी कामयाबी सां, पोइ तव्हां सम्झो था त पोइ सिंध जी राजधानी कराची में कंहिं बि इम्कानी दहशतगर्दी या कंहिं हमले जी गुंजाइश बाक़ी न रहंदी, सिंध हुकूमत वटि बाक़ी अहिड़ो को जवाज़ न रहंदो, छो त हिते बि टारगेटेड ऑपरेशन हली रहियो आहे। इंशा अल्लाह ताला बिल्कुलु सुठी उमेद रखणु घुरिजे,
जेकॾहिं ऐं बल्कि असांखे आहे उमेद आहे जंहिं कामयाबी सां असांजो जेको ऑपरेशन जेको आहे ज़र्ब अज़ब जेको आहे हले पियो, इख़्तिताम मुंहिंजो इलाही सुठो थींदो। इन जे लाइ असांखे ज़रूरु असांखे सलाम पेश करणु घुरिजे असांखे पंहिंजे फ़ौजी जवाननि जो। ऐं उन खां अलावा दहशतगर्दी जे मद में जेतिरी जंग थी आहे, न सिर्फ़ु कराची में, पूरे सिंध सूबे में, पूरे मुल्क में, उन में जेके पुलिस एहलकार आहिनि, रेंजर्स आहिनि, फ़ौजी जवान आहिनि, उन्हनि जूं बि इलाही जानुनि जा उन्हनि नज़राना ॾिना, उन्हनि खे बि सलाम पेश करणु घुरिजे, उन्हनि जी हिमत खे सलाम पेश करणु घुरिजे। त इनशाला असांखे पूरी उमेद आहे। बाक़ी रही तव्हांखे इहो हिकिड़ो जवाज़ ते इन शइ खे तव्हां जवाज़ मूंखे लफ़्ज़ बिल्कुलु सुठो कोन लॻो, त मक़सदु आहे हिन सां इहो थो तासुर मिले त ख़ुदा न ख़्वास्ता किथे जेको आहे बिल्कुलु गफ़लत में को माण्हू सुतो पियो हुजे ऐं उन खां बाद में को थी वञे को अहिड़ो वाक़ियो त असां को जवाज़ पेश करियूं, ईअं बिल्कुलु कोन्हे। हिनखे जवाज़ खणी न चइजे ऐं असांखे पूरी जेका आहे उमेद आहे हिन शइ जी की इनशा अल्लाह ताला असां जेकॾहिं ऑपरेशन क्लीनअप थी वियो त इन जो वॾो फ़र्क़ु पवंदो। अच्छा, सुप्रीम कोर्ट 15 नवंबर 2014 ताईं मकानी चूंडूं कराइण जी डेडलाइन ॾिनी। तव्हां सम्झो था हिन वक़्तु जेको मुल्क में सियासी बहरान आहे या ऑपरेशन ज़र्ब अज़ब हली रहियो आहे, इन्हनि जे करे इन इशू तां सियासी पार्टियुनि जो ध्यानु हटी वियो आहे। हिन वक़्तु हिकिड़ो ॿियो सियासी बहरान हली रहियो आहे। तव्हां सम्झो था त इन ते कॾहिं अमल थी सघे थो, छो त अञा ताईं इलेक्शन कमीशन कानून साज़ी जो मुंतज़िर आहे, उनखां पोइ तकबंदियुनि जो सिलसिलो शुरू थींदो। जेकॾहिं हाणे बि जेकॾहिं कानून साज़ी कई वञे थी, पोइ बि घटि में घटि 6 महीना इन प्रोसेस में लॻी सघनि था। ॾिसो, हाणे इन में इहो आहे की हाणे वरी इहो कोन चवंदसि त हिनखे को जवाज़ बि ॿुधायां, पर हिते सुवालु तव्हां सुठो कयो आहे, बल्कि मुंहिंजे लाइ इलाही दिलचस्प आहे। हालांकि हींअर इहो इशू कोन्हे इन खे डिस्कस कजे, पर इहो त उन्हनि जमायतुनि खे सोचणु घुरिजे जेके दॿजी वञे थो। न, मक़सदु आहे की आउं चवणु पई चाहियां की इहे तमामु हिकिड़ा वॾा इशू हुआ जिन्हनि ते जेके जमायतूं अॼु पार्लियामेंट खे तक़रीबन यरगुमाल ठाहिण जी पोज़ीशन त कोन चवंदसि, पर उनजी हिकिड़ी सोच हुई की उहो यरगुमाल करे ऐं को उनखे वञी, छो त हिकिड़ो इन में तव्हांखे ॿुधाए की हिकिड़ो जेको ख़ान साहब आहे उन थोरी अबहराए पाए उन्हनि जी हिकिड़ी सोच में उनखे थोरो वज़ीर आज़म जी जेका थियण जी तमामु घणी जल्दी आहे, सो उन में हू थोरो घणो बसि किथां इशारो मिलियो ऐं निकिरी पिया। सो आउं इहे सवाल उन्हनि खां करणु घुरिजनि की ही बि इशूज़ आहिनि जेके मुल्क में जेके हालात सुधारण जे लाइ तमामु हिकिड़ा वॾी पेशरफ़ थींदी। न, तव्हांखे ख़बर हूंदी की असां पंहिंजी तरफ़ खां पूरी तरह तयारु हुआसीं ऐं अदालतुनि में आहे न इहे सॼो कुझु, जॾहिं बि अदालतुनि जो फ़ैसिलो करे असां पूरी तरह कानून साज़ी करणी हुई, इलेक्शन कमीशन वटां के तरमीमूं आणणी हुई, उहे अञा ताईं न बिल्कुलु त असां उन्हनि खे बिल्कुलु तरमीमूं बि ॾिनियूं, असां तजावीज़ बि ॾिनियूं ऐं जेके बि हुननि हाईकोर्ट वटि जेको हुननि खे एतिराज़ात हुआ उहे सभु असां उन्हनि खे जमा कराए हाणे अदालतुनि जो कमु। अच्छा, सिंध हुकूमत पंहिंजे असां हाणे बि तयारु आहियूं ऐं हाणे बि कंहिंखे एतिराज़ आहे त अची ॻाल्हाइनि टेबल ते। सिंध हुकूमत पंहिंजनि इत्तेहादियुनि सां या अपोज़िशन जी पार्टी सां सलाह मशवरा ॾिसो, इहो त असां करे चुकासीं, इहे सभु असां करे चुकासीं, हाणे फ़ैसिलो अदालत जो थियणो आहे। उन ते त अॻु में एतिराज़ थियो आहे, ॿीहर इहो जॾहिं हुकुमनामो आयो सुप्रीम कोर्ट जी तरफ़ां, उन खां बाद में बि असां पंहिंजी पूरी तयारी कई ऐं जेको बि असांखे होमवर्क करणो हो, जिन खे अचिणो हो असां वटि उहे आया, जिन्हनि खे ॻाल्हाइणो हो उन्हनि खे, जिन खे ॻाल्हाइणो हो, जिन्हनि खे सिर्फ़ु ॻाल्हाइणो कोन हूंदो आहे ऐं उन मामले खे टेबल ते हल कोन करणो हूंदो आहे, उन्हनि खे वरी पार्लियामेंट जे ॿाहिरि वञी मीडिया जे साम्हूं गोड़ करणो हूंदो, उन्हनि जी तव्हां ॻाल्हि ई कोन कंदासीं। असां उन्हनि खे ॿियो छा कंदासीं? असां त हर वक़्तु टेबल ते वेठा आहियूं उन्हनि जे लाइ जिन्हनि खे एतिराज़ात हूंदा आहिनि। असां पंहिंजो होमवर्क करे चुकासीं, असां पंहिंजो लाइ अमल जेको बि आहे असां हिकमत अमली जेका बि असांखे करणी हुई असां करे चुकासीं। हाणे फ़ैसिलो जिन पार्टियुनि तव्हां सां ॻाल्हाइणु चाहियो उन्हनि सां मुशावरत थी चुकी आहे। ॾिसो, मूं तव्हांखे बार बार इहो ई पई चवां त मुशावरत जे लाइ जिन खे अचिणो हो उहे अची चुका, उन्हनि सां ॻाल्हि जिन्हनि खां जेके ईंदा न, जिन्हनि खे हूंदो मीडिया जे साम्हूं पाण खे खामखा जो हिकिड़ो इशू ठाहिणो हूंदो, छो त असांखे एक्सपीरियंस रहियो आहे इहो, बल्कि तव्हांखे बि एक्सपीरियंस हूंदो की घणियूं जमायतूं ईअं हूंदियूं उन्हनि खे शौक़ु हूंदो आहे की हिकदमि में जेको आहे वावेला करणु, मीडिया जे साम्हूं अचणु, की हाणे हू ॾिसनि था की असांजी त पॉलिसी माशाअल्लाह सां शुक्र अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी मंझिल सियासतदाननि वारी जेका पॉलिसी आहे उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी रही आहे। इहो मीडिया बि अॼु एडमिट कयो आहे, मीडिया बि इहो चयो आहे की पाकिस्तान पीपल्स पार्टी जी इहा पॉलिसी आहे जेका जंहिं माज़ी में बि मुल्क खे बचायो
मुल्क खे त छा पर जमहूरियत हिकु सिस्टम खे बचायो ऐं हींअर बि जेको आहे उहा मज़ाकरात जी टेबल ते हर वक़्तु वेठी आहे बाक़ी हाणे इहो आहे की उन खां बाद में बि वावेला करे ऐं ॿाहिरि अच्छा आख़िरी सवाल तव्हां खां हिकिड़ो करणु चाहींदमि सिंध काबीना जे मेंबरनि जी गॾिजाणी थी जंहिंमें आसिफ अली ज़रदारी साहब मेंबरनि खे वज़ीरनि खे हिदायत कई त पंहिंजी कारकर्दगी खे सुधारनि छो त कुझु अहिड़ा जेके आहिनि इशूज़ साम्हूं आहिनि जिन मां इहो कॉन्सेप्ट वियो त सिंध हुकूमत जी तवजह नाहे उन्हनि इशूज़ ते कहिड़ा मामला थी सघनि पिया ऐं जेका वार्निंग ॾिनी वई तव्हां सम्झो था त उहा कारकर्दगी जे हवाले सां उन्हनि ते अमल शुरू कयो वियो आहे त अवाम सां गॾिजाणियूं कयूं वञनि अवामी मसइला मालूम कया वञनि छो त हिकिड़ो एहतजाजनि जो जेको धरणनि जी जेका सियासत आहे सिंध हुकूमत खे सोचण जी ज़रूरत आहे त पंहिंजा जेके तंबिया कई वई आहे वज़ीरनि खे जेका वार्निंग ॾिनी वई आहे उन ते फौरी तौर ते अमल कयो वञे एहतजाजनि जी धरननि जी हिते सिंध में न इस्लामाबाद में जेका सियासत धरणनि ऐं एहतजाजनि जी शुरू कई वई आहे त हुकूमत जेके अवाम जा मसइला हल नथी करे तव्हां सम्झो था सिंध हुकूमत खे जेका कारकर्दगी सुधारण जे हवाले सां आसिफ ज़रदारी इजलास में हिदायत कई उन ते अमल थी सघंदो ॾिसो हाणे हिकिड़ी शइ आउं तव्हांखे ॿुधायां की लीडरशिप कॾहिं बि कोन चाहींदी की हुन जिन्हनि ते एतमाद कयो आहे मुंहिंजी पॉलिसी खे किथे बि डिग्रेड कनि ठीकु आहे हाणे इहो आहे की इहे गॾिजाणियूं जेके हूंदियूं आहिनि उहो इन वजह सां हूंदियूं आहिनि की हिकिड़ो रिमाइंडर हूंदो आहे नुमाइंदनि जे लाइ ठीकु आहे भले असां उहो कमु कंदा रहिया हुजूं भले असां फील्ड में हुजूं पर छो त हिकिड़ी तमामु ॻाल्हि वरी बि इहा थी अचे की हिकिड़ी वॾी जमायत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी माण्हुनि खे एक्सपेक्टेशन्स इलाही हूंदियूं आहिनि एतिरो कुझु डिलीवर करण खां पोइ हूंदियूं आहिनि की ईअं खणी चइजे त कुझु न कुझु बाक़ी रहिजो वञे पोइ उन हिसाब सां जेको इहो हूंदो आहे की लीडरशिप जो इहो कमु हूंदो आहे या हुनजो कमु आहे की हू पंहिंजे नुमाइंदनि खे हिकिड़ो रिमाइंडर ॾिए त आउं सम्झां थी की इहे जेके हींअर जेका तव्हां गॾिजाणी जी ॻाल्हि पिया करियो इहो हिकिड़ो असां नुमाइंदनि जे लाइ रिमाइंडर हो की तव्हां जेको आहे इहो घटि में घटि इहो आहे की असां में अवाम में जेको डिस्टेंस न हुजे अच्छा सिंध में इम्कानी बरसातनि ऐं रेन एमरजेंसी वारी जेका सूरत हाल आहे उन में सभिनी जूं मोकलियूं जेके आहिनि से ख़तमु कयूं वयूं आहिनि हिकिड़ो वॾो फंड इन जे लाइ मख़ससु कयो वियो आहे तव्हां सम्झो था त सिंध गवर्नमेंट इन जे लाइ बिल्कुलु तयारु आहे या अॻे वारा इशूज़ साम्हूं अची सघनि था जंहिंमें ग़फ़लत लापरवाही या वक़्त खां अॻु में कंहिं बि इम्कानी नुक़सान खां बचण जे लाइ उपाउ वरिता पिया वञनि न बिल्कुलु छो त आउं त उन कॉन्स्टिट्यूएंसी सां तालुक़ बि रखां थी ऐं उन में इहो आहे की आउं ज़रूरु एप्रिशिएट कंदसि पंहिंजे सिंध जे वज़ीर आला खे की हुननि तकिड़ा तकिड़ा जेके विज़िट कया आहिनि असांजे साइड तव्हां ॾिसो त हिकिड़ो वज़ीर आला हिकिड़ो महिनत पियो करे हिकिड़ो टाइम सिर आहे अचे थो ऐं उन खां पोइ वधि खां वधि जेके आहिनि अहिड़नि कॉन्स्टिट्यूएंसीज़ में ॾिए थो जेके इम्कानी उन्हनि खे आफ़ात जो जेको आहे शिकार बि रहनि थियूं ऐं उन में इहो हूंदो आहे की वक़्तु ॾियणु घुरिजे उनखे हाणे में आहे की उपाउ तमामु बहितरीनु आहिनि ऐं पुठे दफ़े जी बि ॻाल्हि इहा की अमलदार जेके हूंदा आहिनि उहे उन्हनि जी कॉपरेशन थोरी घटि हूंदी आहे ऐं उन में जेका इंफॉर्मेशन हूंदी आहे उहा डिसइंफॉर्मेशन हूंदी आहे अक्सर करे ऐं उन में जेसि ताईं नुमाइंदा जेके वॾो वज़ीर कंदो रहियो आहे थर जे मामले ते बि जेका इंफॉर्मेशन जी कम्युनिकेशन जो जेको गैप इन में हिकिड़ो वॾो फुक़दान आहे सभिनी इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे की असां जेके नुमाइंदा आहियूं असांखे तमामु घणा इशूज़ एट ए टाइम जेका हैंडल करणा पवंदा आहिनि उन में अमलदार जेकॾहिं किथे कूड़ ईअं खणी चइजे की कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि कूड़ बि ॻाल्हाईंदा आहिनि उन में जेसि ताईं ऑन द स्पॉट वञी जेकॾहिं उहो नुमाइंदो न वञे तव्हां छा था सम्झो को एतिरो आसान इहो कमु आहे की उहो नुमाइंदा जेके आहिनि या वज़ीर आला ख़ुदि पाण जेको आहे हर स्पॉट ते वञी जेसि ताईं उहो जेको आहे की चेक करे की हू अमलदार सच ॻाल्हाए पियो या कोन पियो ॻाल्हाए पर बहरहाल इहो आहे की असांखे हिन दफ़े इहो एतमाद आहे की पुठियां जेको इनमें डिज़ास्टर में जेके ग़लतियूं अमलदारनि खां थियूं छो त तव्हां ॾिठो हूंदो की नुमाइंदा जेके आहिनि न सिर्फ़ु नुमाइंदा बल्कि वज़ीर आला सिंध साहब पाण जेके आहिनि असां पेरनि भर उते बीठा हुआसीं त हींअर उहे ग़लतियूं इनशाला कोन थींदियूं ऐं हींअर तमामु घणा उपाउ वरिता विया आहिनि ऐं जेके ख़ासि तौर ते मसइलो थींदो आहे निगरानी जो हूंदो आहे उहो करे चुका आहियूं असां ऐं मशीनरियूं जेके आहिनि उहे पहुचाए चुकिया आहियूं उन खां अलावा उते बि सिक्योरिटी जो मसइलो हूंदो आहे हा त उहे इंतिज़ाम थी चुका आहिनि उन खां अलावा बि इहो हूंदो आहे की असां थोरो इहो बि ऑप्शन ॾिसंदा आहियूं ख़ुदा न ख़ासि उन खां बाद में काई सिचुएशन के थींदी कोन अहिड़ी छो त असांखे जेका इंफॉर्मेशन आहे जेतिरे क़िस्म सां जेकॾहिं अचे पियो पाणी त उहो असांजी घुर्ज बि आहे
बसि घुरिजे तॾहिं नुक़सानदा हूंदी आहे जॾहिं उनखे यूटिलाइज़ करण जे लाइ हिकिड़ो सही तौर ते इंतिज़ाम न हुजे त हींअर काफ़ी इंतिज़ाम करे चुकासीं। अलाह करे पोयूं ग़लतियूं वरी रिपीट न थियनि। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां प्रोग्राम जे लाइ टाइम ॾिनो। नाज़रीन, ख़ैरुन निसा मुग़ल साहिबा सां सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल थी, उनखां अलावा सिंध जा जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते पिणु ॻाल्हि ॿोल थी। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।